बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन। अम्मा बाद। मुअम्मिनीन कराम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नहजुल बलागा जे मौजू ते गुफ्तगू जारी है ऐं उन सिलसिले में चौथी निशस्त खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। गुज़िश्ता टे निशस्तनि में गुफ्तगू असांजी नहजुल बलागा जे हिकु सरसरी तारुफ़ तौर थी कोशिशि कईसीं, हिकु मजमूई तौर सरसरी तौर हिकु ख़ाको ज़हन में नहजुल बलागा जे सिलसिले में वेही वञे। अॼु जेको मौज़ू सुख़न आहे, चाहियूं था त नहजुल बलागा जीअं सैयद रज़ी अलैहिर्रहमा छो जो नहजुल बलागा खे फ़साहत ऐं बलागत जे उनवान सां तालीफ़ कयो आहे। मौला जा उहे ख़ुतबा, उहे फ़रामीन, उहे ख़ुतूत मुंतख़ब कया सैयद रज़ी अलैहिर्रहमा जिन में फ़साहत ऐं बलागत पंहिंजे औज ते पाती वञे पई। पहिरीं गुफ़्तगू में असां फ़साहत ऐं बलागत जी वज़ाहत कई गुफ़्तगू में, त कोशिशि कयूं था त अॼु फ़साहत ऐं बलागत जे मैदान में जेके उदबा, फ़सीह ऐं बलीग शख़्सियात आहिनि, अदीब आहिनि, ॾिसो त उन्हनि जी छा राय आहे नहजुल बलागा जे बारे में। इहा कोशिशि कयूं था कुझु मुख़्तसर अॼोकी गुफ़्तगू में। उनखां पहिरें अगरचे फ़साहत ऐं बलागत जी तारीफ़ बयानु कई से पहिरीं निशस्त में, लेकिन मुख़्तसर तौर उनखे दोहराए ऐं पोइ असां मुख़्तलिफ़ उलमा ऐं दानिशवरनि जी राय पेश कयूं था नहजुल बलागा जे बारे में। फ़साहत जे बारे में असां अर्ज़ु कयो हो त फ़साहत जो मतिलबु आहे त तव्हां जेको मतिलबु पंहिंजो अदा करणु चाहियो था, कंहिं मुख़ातब ताईं पहुचाइणु चाहियो था, उन जे लाइ कहिड़े लफ़्ज़ जी चूंड था कयो। उन मतिलबु पहुचाइण जे लाइ सभ खां बहितरीन लफ़्ज़ जंहिंजी माना बि ज़ाहिर हुजे, का पेचीदगी जंहिंमें न हुजे, बहितरीन लफ़्ज़ जी चूंड करणु पंहिंजे मतिलबु पहुचाइण जे लाइ इनखे फ़साहत चइबो आहे। ऐं वरी उन्ही अल्फाज़ खे, उन कलाम खे, उन गुफ़्तगू खे बर वक़्त ऐं पंहिंजे महल ऐं मौक़े ते इस्तेमालु करणु इनखे बलागत चइबो आहे। ऐं नतीजो इहो निकिरंदो जॾहिं फ़सीह ऐं बलीग कलाम हूंदो त तव्हांजो मतिलबु आसानी सां साम्हूं वारे ताईं पहुचे ऐं न मक़सदु उन तव्हांजे कलाम ऐं गुफ़्तगू मां तव्हांजो हासिलु थी वेंदो आसानी सां ऐं असरअंदाज़ थींदी गुफ़्तगू तव्हांजी। हाणे अचूं था त नहजुल बलागा जे बारे में जेके अदब जा उस्ताद आहिनि ऐं अदीब आहिनि, फ़सीह ऐं बलीग शख़्सियात आहिनि, उन्हनि जी छा राय आहे। सभ खां पहिरीं बहितर रहंदो सैयद रज़ी मुक़दमे में ॾाढी बहितरीन गुफ़्तगू कई आहे। वक़्त जी तंगी खे मद्देनज़र रखंदे हिकु मुख़्तसर जुमिलो सैयद रज़ी जे मुक़दमे मां नहजुल बलागा जे बारे में सैयद रज़ी फ़रमाइनि था, अल कलाम अल्लज़ी अलैहि मसहतुम मिनल इल्म इलाही। ही वो कलाम आहे जंहिंमें तव्हांखे इल्म इलाही जी तजल्ली ऐं झलक नज़र अचे थी। मौला जो कमु नहजुल बलागा जो कलाम। वफ़ीहि अबक़तुम मिनल कलाम नबवी अलैहि मसहतुम मिनल इल्म इलाही वफ़ीहि अबक़तुम मिनल कलाम नबवी। जीअं इल्म इलाही जी झलक ई नज़र थी अचे मौला जे कलाम में, अहिड़ी तरह नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कलाम जी ख़ुशबू सां मुअत्तर नज़र अचे थो नहजुल बलागा। वो अज़ीम कलाम आहे। उनखां बाद में नहजुल बलागा जी अहले सुन्नत जो शारिह इब्न अबिल हदीद 20 जिल्दनि ते शरह कई आहे उनजी नहजुल बलागा जी। अचूं था ऐं तव्हांजी ख़िदमत में उनजो कलाम पेश कयूं था ऐं ॾाढी बहितरीन शरह कई आहे। ऐं जेके बि नहजुल बलागा जे बारे में आहिनि मुहक़क़ीन, तहक़ीक़ कई आहे जिन्हनि, त उन्हनि खे ख़बर आहे त छा अहमियत आहे इन्हनि शरहनि में इब्न अबिल हदीद जी इन शरह जी। त इब्न अबिल हदीद हिकु जुमिलो चए थो, जॾहिं मौला जे बरज़ख जे बारे में हिकिड़ी गुफ़्तगू नक़ल करे थो इब्न अबिल हदीद बरज़ख जे बारे में, जॾहिं मौला अल्हाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर, इन्ही खां पोइ कुझु गुफ़्तगू फरमाई आहे। इन आयत खां ज़िक्र करे मौला सरनामे कलाम ॾे इन आयत जे बारे में कुझु ज़िक्र कयो आहे
उनजे बारे में इब्न अबिल हदीद फरमाइनि था त वो यम्बगी इन सारी गुफ्तगू के मौला जी के इन टुकड़े का जिक्र करे ऐं इब्न अबिल हदीद फरमाइनि था वो यम्बगी लौ इज्तमा फुसहाउल अरब क़ातिबा फी मजलिसिन व तुलिया अलैहिम। हक़ इहो थो बणिजे त दुनिया अरब जा फसीह ऐं बलीग सब जा सर्फ अफ़राद अगरि हिकु जाइ ते वेहारियो वञे उन्हनि खे उहा तुलिया अलैहिम ऐं उन्हनि जी आॾो नहजुल बलागा जे मौला जे हिन ख़ुतबे जी तिलावत कई वञे, इहो ख़ुतबो पढ़ियो वञे त हक़ इहो थो बणिजे त ऐं यसजुदू लहू इन जी ताज़ीम में, इन जी ताज़ीम ख़ातिर, मौला जे इन कलाम जी ताज़ीम ख़ातिर उहे सजदे में किरी पवनि। बिल्कुलु अहिड़ी तरह कमा सजद शुअरा लिक़ौल उदई इब्न रिक़ाब, जीअं हिकु मशहूरु शाइर गुज़रियो आहे उदई या अदी इब्न रिक़ाब शाइर गुज़रियो आहे, उन जॾहिं हिकु पंहिंजो शेर पढ़ियो कलमुन असाब मिन अद्दवात मिदादहा, चवनि था जॾहिं इन पंहिंजो शेर पढ़ियो इहो त जेके बि अदीब फसी ऐं बलीग ॿिया शाइर वेठा हुआ उहो फौरन सजदे में किरी पिया। इन वाक़े खे यादि करे ऐं इब्न अबिल हदीद फरमाइनि था ईअं सजदे में उन्हनि खे घुरिजे शाइरनि खे मौला जे कलाम जे आॾो सजदे में किरी पवनि जीअं उहे किरी पिया जॾहिं इहो शाइर ॿुधी किरी पिया। जॾहिं उन्हनि खां पुछा कयो वियो तव्हां सजदो छो कयो आहे त उन्हनि चयो त इन्ना नअरिफु मवाज़िअ अस्सुजूद फि शअर कमा तारिफून मवाज़िअ अस्सुजूद फिल क़ुरान। असां शहर में सजदे जे जॻहनि खे ईअं सुञाणींदा आहियूं जीअं तव्हां क़ुरान में तव्हांखे वाजिब सजदे वारे आयतूं तव्हांखे यादि हुजनि कहिड़ी आयत ते पढ़ण खां पोइ सजदो कबो, ईअं असांखे ख़बर आहे। इब्न अबिल हदीद बि चवनि था हक़ इहो थो पवंजे त मौला जो इहो ख़ुतबो अगरि इन्हनि दुनिया जे मशहूरु मारूफ़ फसी बलीग अदीब इन्हनि खे जमा करे इन जे आॾो अगरि पेश कयो वञे त हक़ इहो थो पवंजे त इन जी ताज़ीम ख़ातिर सजदे में किरी पवनि। एॾो फसी ऐं बलीग कलाम आहे। उन खां पोइ गुफ़्तगू इन ख़ुतबे जे ज़ेल ऐं तहत में आहे। इब्न अबिल हदीद इंशाअल्लाह आइंदा गुफ़्तगू में कोशिशि कंदासीं हिकु बहितरीन जेका इब्न अबिल हदीद अञा हिकु गुफ़्तगू खे वधायो आहे, बहितरीन अंदाज़ सां हिकु बयानु कयो आहे मौला जी फ़साहत बलाग जे पहलू खे। इनखे इंशाअल्लाह अॻी नशिस्त ताईं रखूं था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।